नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तानी रांदीगर ऑस्ट्रेलिया पहुचण खां पोइ अॼु प्रैक्टिस जी शुरूआति कंदा रहिया। T20 सीरीज़ जे लाइ ऑस्ट्रेलिया पहुचंदड़ पाकिस्तान जी टीम डिघे सफ़र जे थकावट लाहिण खां पोइ तयार थी वई आहे। गुज़िरियल ॾींहुं महिमान रांदीगरनि हल्की फुल्की मश्क जो सिलसिलो जारी रखियो। सैंडी क्रिकेट ग्राउंड में 3 कलाक जे सेशन में रांदीगर वार्म अप खां पोइ फुटबॉल रांदि खेॾी जिस्मानी उज़वनि खे बहितर बणाइण जे लाइ वर्जिश बि कई, जंहिंखां पोइ फील्डिंग कंदे कारकिरदगी बहितर बणाइण ते कमु कयो। हारिस सोहेल ऐं कुझु ॿिया रांदीगर मैदान में अनफरादी प्रैक्टिस कंदा रहिया, पर बाक़ाइदा तौर ते नेट सेशन नाहे कई वई। अंगारे ते मक़ामी वक़्त मूजिबि ॿिपेरनि जो 2 खां 5 बजे ताईं ट्रेनिंग शेड्यूल आहे। उन दौरान बैटिंग, बॉलिंग ऐं फील्डिंग टिनी शोबनि ते भरपूर ध्यानु ॾिनो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।